अस्सलाम वालेकुम। अवां मुझे यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। गुज़िरियल ॾींहुं कमिश्नर रावलपिंडी लियाकत अली चट्टा जे बयान खां बाद में जेका मुल्क जी सूरत हाल आहे यकदम जेको आहे त मुख़्तलिफ़ थी वई आहे ऐं तमामु हल्कनि में जेको आहे त हिनमहिल परेशानी वारी सूरत हाल आहे ऐं जेका खिचड़ी जेका तयारु थिए पई ऐं PDM 2 जेका मां तव्हां सां ॻाल्हि कई जेको आहे त हिकिड़ो गॾियल जेका जमायतुनि जो जेको आहे हिकिड़ो नए सिरे जेका हिकिड़ी हुकूमत ठाही वञे पई उहा जेको आहे त उहो प्लान सॼो जेको आहे त ख़तमु थी वियो आहे ऐं तमामु धुरियूं जेको आहे त बैकफुट ते हली वियूं आहिनि ऐं परेशान आहिनि त हाणे छा थियणु खपे। ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे ॾाढी परेशान कुन आहे ऐं अॼु आचर जो ॾींहुं आहे पर गुज़िरियल राति खां वठी जॾहिं इहो कल्ह शाम इहो वाक़ियो पेश आयो जॾहिं ॻाल्हि निकिती प्रेस कॉन्फ्रेंस थी उन खां बाद में गुज़िरियल राति खां वठी जेको आहे त मुल्क जे अक्सर इलाइक़नि में जेको आहे त ट्विटर सर्विस जेको आहे एक्स सर्विस उहा जेका मुअतल कई वई आहे उहा बंदि आहे। हिन वक़्तु जेका हीअ वीडियो मां रिकॉर्ड करे रहियो आहियां हिन वक़्तु बि जेको आहे त लाहौर इस्लामाबाद समेत कराची ऐं ॿियनि वॾनि शहरनि में जेको आहे ट्विटर सर्विस जेको आहे त मुअतल आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे त सुभाणे सूमर जे ॾींहुं जेको आहे त ॾाढो इंतिहाई अहम ॾिहाड़ो आहे। सुभाणे सूमर जे ॾिहाड़े 19 जेका फरवरी आहे सुभाणे जेको आहे त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में टिरुकनी बेंच जेका आहे इलेक्शन कलदम करार ॾिनी वञे केस जेको दाख़िल आहे इन पिटीशन जे मथां सुभाणे समाअत थियणी आहे उहा ॿुधणी मुक़ररु थियल आहे। हाणे ॾिसजे त उहो सुभाणे जेको आहे त छा फ़ैसिलो अचे थो ऐं सुभाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां जेको आहे त एहतजाज जी काल बि आहे। सुभाणे जेको आहे त 2 अहम मरकज़ आहिनि शाराए दस्तूर ऐं उन खां अलावा जेको सुप्रीम कोर्ट जेका इमारत जेको आहे त उन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ समेत न रुगो पाकिस्तान पर दुनिया जूं नज़रूं खुतल हूंदियूं। ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ ॿुधायां त कल्ह जॾहिं कमिश्नर चट्टा जॾहिं जेको पंहिंजी स्टेटमेंट ॾिनी बयानु ॾिनो उन खां बाद में थोरी देरि खां बाद में जेको आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी जेका तर्जुमान आहे मरियम औरंगज़ेब उन अची प्रेस कॉन्फ्रेंस कई जेको उन जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे असां लातादाद प्रेस कॉन्फ्रेंसूं कवर कयूं आहिनि ऐं जेको जिन जिन साहिबनि प्रेस कॉन्फ्रेंसूं कवर कयूं आहिनि उन्हनि खे जेको आहे बॉडी लैंग्वेज मां ख़बर पइजी वेंदी आहे त केतिरा कॉन्फिडेंशियल आहिनि जेको आहे या केतिरो हिन में कॉन्फिडेंस जेको आहे ऐं केतिरो जेको आहे त हीअ पुरएतमादी सां जेको ॻाल्हाइनि पिया ऐं बिल्कुलु बि उहा शइ नज़र न पई अचे ऐं ॾाढो परेशान हुया ऐं उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं कनि पिया हिन खे फाही ते लटकायो वञे तलवार खणी हिननि जी जेको सिसियूं कलम कयो ऐं अहिड़े क़िस्म जी जेको आहे त माना इंतिहा पसंद ऐं तशदुद वारी सोच ऐं मतिलबु ज़ाब्तनि खां निकिरी करे ॻाल्हाइण जो जेको लहजो हुयो ॾाढो परेशान कुन हुयो। ऐं हुन जेको हिकिड़ी ॻाल्हि कई त जेका कमिश्नर रावलपिंडी जेको आहे इल्ज़ाम हयो आहे कमिश्नर रावलपिंडी जी जेको आहे त जांच कई वञे। बाबा कमिश्नर रावलपिंडी इल्ज़ाम हयो आहे कमिश्नर रावलपिंडी जी जांच छो कई वञे। तव्हांखे ईअं चवणु घुरिजे त कमिश्नर रावलपिंडी जेको इल्ज़ाम हयो आहे इन इल्ज़ाम जी जेको आहे त तव्हां गैर जानिबदार जेको जांच करायो उन इल्ज़ाम जी जांच थियणु घुरिजे। मुस्लिम लीग नून समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी MQM ऐं जेके बि हिननि जो अलायंस जेको पाण में जेको जमायतुनि जो ठहियलु आहे का बि जमायत कोन थी चवे त जेको कमिश्नर आहे जेको आहे जंहिं इल्ज़ाम हयो आहे इन जी जेको जांच थियणु खपे। कल्ह चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जॾहिं इन जो नालो खयो वियो उहो थोरी देरि खां बाद में जेको आहे त गैर रस्मी गुफ़्तगू कई सहाफ़ियुनि सां उन्हनि जेको आहे त ॻाल्हि कई त इहो बेबुनियाद इल्ज़ाम आहे असांजे मथां हिन वटि को सबूत कोन्हे ऐं जेको चीफ जस्टिस वटि जेको आहे त फौरी तौर ते सुप्रीम कोर्ट जा दरवाज़ा खोलिया विया सुप्रीम कोर्ट खुली वई उते जेको इजलास थियो चीफ जस्टिस जेके जी सरबराही में उनजी मौजूदगी में जेके बि जस्टिस साहिबान हुया उन्हनि सभिनी जेको आहे त इजलास में आख़िरी जेको इहो फ़ैसिलो कयो त सो मोटव नथा वठूं हिन मामले ते। हीउ हिकिड़ो इंतिहाई जेको आहे संजीदा मामिलो आहे हिन जे मथां सो मोटो वठण जी ज़रूरत आहे। चीफ जस्टिस साहब मोदबाना गुज़ारिश आहे हिन मामले जे मथां सो मोटो वठण जी ज़रूरत आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सही या ग़लति कूड़ या सच हुननि तव्हांजे मथां बि इल्ज़ाम जेको हयो आहे तव्हां बि जेको आहे त इन मामले में हुननि जे मूजिबि त शामिलु आहियो। तव्हांखे त बिना देर जे हिनखे जेको सो मोटो वठी करे इन जी जांच थियणु घुरिजे इन मामले जी जेको गहराई ताईं वञणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे त कल्ह ॾिसंदे ई ॾिसंदे जेको तमामु तेज़ीअ सां जेको आहे त जीअं कमिश्नर रावलपिंडी जो बयानु आयो उन खां बाद में फौरी तौर ते उनजी गिरफ़्तारी थी वई। गिरफ़्तारी खां बाद में जेको ॿियो कमिश्नर जेको जंहिंखे मुक़ररु कयो रावलपिंडी में उहो अचण सां जेको आहे पंहिंजो बयानु ॾिनो आहे त जेके बि नतीजा आहिनि जेको आहे त उहो ठाहिण या ॾिसण जेको आहे त आरओज़ जे जेको आहे त अख़्तियार ऐं DROज़ जे अख़्तियार में आहे। कमिश्नर जो को अख़्तियार ई कोन्हे। उहो ख़ुदा जा बाना
तव्हां जेको कमिश्नर थी तव्हां अची वेठा आहियो, तव्हां खां पहिरियों जेको कमिश्नर हुयो उहो जेको ॻाल्हाए पियो उहो किथां आयो हुयो? उनखे ख़बर न हुई त जेको आहे असांजे अख़्तियार में छा आहे छा न आहे? इहा कहिड़ी जेको आहे त इहो कहिड़ो मंतक आहे, कहिड़ी सोच आहे जो तव्हां हिकिड़े कूड़ खे हिकिड़े ग़लति कम खे लिकाइण जे लाइ तव्हां जेको आहे त ग़लति कमु कंदा था वञो, कूड़ जे मथां कूड़ हणंदा था वञो, ऐं हुन जेका ॻाल्हि कई आहे उनखे काउंटर करण जे लाइ लातादाद तव्हां ग़लति ॻाल्हियूं कंदा वञो, लातादाद तव्हां जेको आहे त कूड़ जूं कतारूं हणंदा वञो जेको आहे त। ऐं गुज़िरियल राति जेको ट्विटर जेको आहे त आहे उहो ट्विटर ते जेको आहे त जेको ज़ाहिर थिया आहे DC आहे चकवाल जेको आहे त उन्हनि जे ट्विटर तां जेको तस्वीरूं जेको शेयर थियूं आहिनि, ऐं उन में जेको आहे त उहो ख़बर पइजी वई, पाकिस्तान समेत पूरी दुनिया में सभिनि जेको ॾिठो त पोलिंग दिहाड़े 8 फरवरी ते कमिश्नर लियाकत चट्टा जेको आहे त पंहिंजे सॼे डिवीज़न जे मुख़्तलिफ़ पोलिंग जो कीअं दौरो करे थो, कहिड़ी कहिड़ी पोलिंगनि ते जेको मौजूदु हुयो। पर गॾोगॾु जेको आहे त सॼे पंजाब में तमामु कमिश्नर्स खे जेको आहे त सख़्ती सां हिदायतूं हुयूं त तव्हां तमामु पोलिंग स्टेशन जो दौरो बि कयो, ऐं गॾोगॾु पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जी जेको आहे त मदद कयो, उन्हनि जी सहूलियत जेको आहे उन्हनि खे फ़राहम कयो। ईअं सम्झो ज़ाहिरी तौरु अगरि आरोज़ हुया त उन्हनि जे मथां जेको DRO आहे, DRO जे मथां जेको आहे कमिश्नर जेको उन्हनि जे मुक़ररु कया विया हुया, ऐं हू आहे बि ईअं। जेके कमिश्नर आहिनि, कमिश्नर जा जेके तमामु DROs जेके DCs हुया, तमामु DCs जेके कमिश्नर जे मातहत हूंदा आहिनि, ऐं तमामु जेके RO आहिनि असिस्टेंट कमिश्नर, उहे तमामु जेके ROs जेके आहिनि उहो DRO जेको डिप्टी कमिश्नर आहे उन्हनि जे मातहत हिकिड़ी चेन आहे, उन्हनि जे मातहत आहिनि। ऐं उन खां पोइ जेके मामला ठहनि पिया जेको आहे त गुज़िरियल राति जेको आहे तेज़ी सां जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस खां बाद में मुख़्तलिफ़ जेके DCs जेके हुया उन सभिनि खे विहारे करे जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। ऐं उन जेका प्रेस कॉन्फ्रेंस जेका थी आहे, तव्हां सभिनी खे जेको आहे इन शइ जो इल्मु हुजणु खपे, जेका गुज़िरियल राति जेके DCs हुया रावलपिंडी डिवीज़न जा, उन्हनि में जेको आहे त DC हसन वकार चीमा साहब, DC रावलपिंडी हसन वकार चीमा साहब जो वालिद जेको आहे PP 35 वज़ीराबाद तां पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी टिकट ते 8 फरवरी ते इलेक्शन कॉन्टेस्ट कई आहे। ऐं उहो उन्हनि जे जेको ॿुधाइनि पिया त जेको आहे उहो हाराए पियो, उहो हारायल हुयो, ऐं उनखे बि खटायो वियो आहे। तव्हां चओ था त जेको आहे त हीउ कमिश्नर अमेरिका वञे पियो, हिन जी जेको आहे वीज़ा लॻल हुई, हिननि जो जेको आहे तमामु पोयो जेको आहे त रिकॉर्ड आहे उहो जेको आहे मशकूक आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको आहे त छॾियल आहे, उहो उन्हनि जो जेको आहे त आलाकार आहे। बाबा जी अगरि तव्हां उन्हनि जा जेको रिकॉर्ड ॾेखारियो था, तव्हां जिन DCs खां प्रेस कॉन्फ्रेंस करायो था, उनजो वालिद पाण जेको आहे त PP 35 वज़ीराबाद मां जेको आहे त फ़तेहाब थियो आहे, जेको हारियल उम्मीदवार हुयो। इहो छा हुयो पोइ? ऐं उन खां अलावा ॿी वॾी अहम ॻाल्हि इहा आहे, मुस्तफ़ा नवाज़ खोखर जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको आहे अॻुवाणो हुयो, हाणे आज़ादु आहे, कंहिं पार्टी सां उनजो वास्तो न आहे, उहो बार बार चए पियो त तव्हां मुंहिंजा फॉर्म 45 खणी ॾिसो, तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी। उहो चए थो त शोएब शाहीन ऐं अली बुखारी मुंहिंजे फॉर्म 45 मूजिबि खटियल आहिनि, ऐं उन्हनि खे सरेआम धांधली करे उन्हनि खे जेको आहे त रिज़ल्ट मैनेज करे उनखे हाराए वियो आहे। ऐं गॾोगॾु कल्ह तव्हां ॾिठो त सभिनी हिकु आवाज़ थी करे जेको आहे चयो आहे, पाकिस्तान मुस्लिम लीग नून हुजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, ऐं MQM जेको आहे पाकिस्तान हुजे, ऐं कल्ह मुस्तफ़ा कमाल जेको आहे त कीअं रड़ियूं कयूं, कीअं ॻाल्हायो कराची में जेको आहे उन, ऐं उनजे ॻाल्हाइण मां जेको आहे सभिनि खे जेको आहे त छा महसूसु थियो त हीअ दहशतगर्दी कनि पिया, हीअ डिजिटल दहशतगर्दी आहे, ऐं आरोज़ जूं तस्वीरूं तव्हां वायरल करे जेको आहे तव्हां छा था कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो, कहिड़ो ॾोह थियो आहे? अगरि जेके आरोज़ आहिनि, जिन खे ज़िम्मेदारियूं हुयूं, जिन पंहिंजूं ज़िम्मेदारियूं सही नमूने सां न निभायूं आहिनि, जेकर उन्हनि जी तस्वीरूं रखी उन्हनि जे मथां सवाल अगरि खॼे थो त उनमें छा थियो, उनमें कहिड़ो ॾोह थियो? उनमें जेको आहे त हाणे तव्हां सभु हिकु आवाज़ थी ॻाल्हायो पिया, पूरी दुनिया में जेको तव्हांजो इमेज ठहियो आहे उहो कहिड़ो ठहियो आहे? माण्हू तव्हांखे सभु मशकूक निगाहनि सां ॾिसनि था। ऐं अॼु जेको बलोचिस्तान में जेको आहे 4 जमायतुनि जो जेको आहे त उनजो शटर डाउन जी ॻाल्हि लाइ पूरो बलोचिस्तान जेको आहे त महिल बंदि आहे, ऐं सिंध में जेके एहतजाज हलनि था GDA पारां, ऐं जेको आहे JUI पारां जेको मुसलसल एहतजाज हले पियो, ऐं पंजाब जी जेका सूरत हाल आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। सॼो मुल्क हिकु पासे एहतजाज करे रहियो आहे, मख़सूस 2 खां 3 जमायतूं जिन जा ज़ाती मफ़ाद आहिनि,
जिन जी जेको आहे त जियापो ई जेको आहे त इक़्तिदार में आहे, इक़्तिदार में हूंदा त उहे रही सघनि था, जी सघनि था, न त उन्हनि जो जेको आहे त माना उहो सियासी मौत मरी वेंदा ऐं उहे माण्हू जेको आहे हिकिड़े पासे बीठा आहिनि। सुभाणे सूमर जे ॾिहाड़े तेज़ी सां जेको आहे त जेके हालतूं आहिनि उहे तब्दील थियनि पियूं। सुभाणे सूमर जो ॾिहाड़ो फ़ैसिला कुन ॾिहाड़ो हूंदो ऐं जेके सुभाणे जेके ॻाल्हियूं आहिनि उहे तमामु जेको आहे त अञा वाक़ियूं थींदियूं ऐं हामिद मीर जे मथां जेका चिथरबाज़ी कई वञे थी, जेको आहे त गुज़िरियल ॾींहुं हुन जेको पंहिंजो तजियो ॾिनो त जेको आहे त जेको कमिश्नर रावलपिंडी आहे उन जेको ॻाल्हायो आहे उन हवा में न ॻाल्हायो आहे। उन वटि ज़रूरु सबूत हूंदा त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा जेके अॻवान आहिनि, जिन खे ॻाल्हाइण जी बि ख़बर न पवंदी आहे त असां छा था ॻाल्हायूं, उहे चवनि था त हीअ लिफ़ाफ़ा सहाफ़ी आहिनि। अगरि हीअ लिफ़ाफ़ा सहाफ़ी आहिनि त तव्हां छा आहियो? तव्हां लोटा आहियो? तव्हां पंहिंजो ईमान मटाइण में देरि न कंदा आहियो? तव्हां पंहिंजी पार्टी बदिलाइण में देरि न कंदा आहियो? हिन पार्टीअ जे हुक्मरानीअ जे मौजूदगीअ में तव्हांजो जियापो आहे। जे अगरि तव्हांखे हुक्मरानी नथी मिले, तव्हां पंहिंजी मौत पाण मरी वेंदा। को बि सहाफ़ी अगरि तव्हांजी जेको आहे त जेके ग़लीज़ हरकतूं आहिनि, तव्हांजी जेका पर्दाफ़ाशी करे थो, तव्हांजा पर्दा चाक करे थो, त उहो लिफ़ाफ़ो आहे, लिफ़ाफ़ो वठंदो आहे। जेको तव्हांजे मथां जीअं न चवणु घुरिजे जेको आहे त मैडम ग़रीदा फारूकी आहे, तव्हांजी तर्जुमान बणियल आहे जेको आहे अनऑफिशियल तरीक़े सां, उहा ज़बरदस्त सहाफ़ी आहे, उहो हक़ सच जो आवाज़ आहे तव्हांजी नज़र में। अंसार अब्बासी आहे, तव्हांजो तर्जुमान बणियल आहे, उहो हक़ सच जो आवाज़ बणियल आहे तव्हांजी नज़र में। पर पूरी दुनिया हर माण्हू खे ॾिसे थी, पाकिस्तानी अवाम हर सहाफ़ी, हर कलमकार, हर सियासतदान जे मथां गहरी निगाह जेको आहे विझियूं, उहे ॾिसनि पिया त केरु कहिड़ो किरदारु पियो निभाए। सो जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो, जेका डेवलपमेंट थींदी रहंदी, उहा तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक़ खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे वधि खां वधि जेको आहे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक़ अली खोसो नाले सां, उनखे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, त जीअं अपडेट्स आहिनि तव्हां ते पहुची सघनि। ऐं पंहिंजे मेज़बान माशूक़ अली खोसो खे नए प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा, वॾी महिरबानी।